नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे वापारी बिरादरी गुटके ऐं मंशियात फ़रोश ख़िलाफ़ इंतज़ामिया खे सख़्त कार्रवाई करण जी अपील कंदे ताजर एहतियात जे ज़िले सदर जे किरदार कशी जी मज़म्मत करे छॾी ऐं वाज़े कयो है त संदसि वापारियुनि जी तंज़ीम ताजर एहतियात ठठे जे गुटके जे कारोबार सां को बि तालुक़ न। हिन सिलसिले में ताजर एहतियात ज़िले ठठे जे चेयरमैन हबीब मेमण, ज़िले सदर डॉक्टर कामरान कुरैशी ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब ठठे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त गुज़िरियल राति खां वठी वापारी एसोसिएशन ज़िले ठठे जे सदर डॉक्टर कामरान कुरैशी जी सोशल मीडिया ते किरदार कशी कई पई वञे, जेको अमल इंतहाई मज़म्मत जोगो ऐं ग़लति आहे। इन सोशल मीडिया ते इल्ज़ाम लॻाईंदे धुरियुनि पारां माफ़ी न वठण जी सूरत में अदालत सां रुजू करण तोड़े एहतजाज जो पिणु चिता ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।